अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट्स हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, त बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदो वञा त वरियल खान जेको पुलिस जे हथां जेको माण्हू छॾाया आयो आहे शेरदिल जा, जेके शेरदिल जा मासात पुलिस गिरफ़्तार करे वई, त उहे वरियल खान पैसनि ज़रिए छॾाया आयो आहे। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञा ॿिए पासे जेको नूरल ऐं मिठल जो झगड़ो थियो दोस्तों, उन्हनि हिक ॿिए जे मथां डंडा उभा करे छॾिया ऐं जॾहिं त उनखे ॻोठारनि जेको आहे त बर वक़्तु अची करे छॾायो ऐं उहे वेहण खां त बची विया दोस्तों। बहरहाल जेको उन्हनि जूं जेका दूरियूं ऐं इख़्तिलाफ़ अञा वधी विया दोस्तों। जॾहिं त नूरल जेको आहे त सारंग खे चवणु लॻो त तूं मुंहिंजो फलांद कर, जॾहिं त तूं जेको आहे त बिना वजह जे गमदिल सां विड़ी सघीं थो, त हीअ त मूंखे डंडा पोइ हणे मिठल जेको आहे त तूं उन सां विड़ ऐं मुंहिंजो फलांद कर। ते हुन सांवल जेको हुनखे चयो त तूं जेको आहे सॼी ग़लती तुंहिंजी आहे, ईअं मिठल माना चरियो न आहे जो तोसां विड़े, त हुनजी कुझु न कुझु माना राबेल जे बारे में चयो हूंदो, तॾहिं हुन जेको आहे त डंडा उभा कया तुंहिंजे मथां। ऐं मिठल बि जेको आहे त वेतर कावड़जी वियो आहे दोस्तों, ऐं कॾहिं बि हाणे जेको आहे त नूरल खे संग न ॾींदो। ऐं ॿिए पासे वहाब जेको आहे त गमदिल खे सम्झाईंदे चयो त तूं जेको आहे त हाणे मिठल जी छोकिरी वठि, छो त मिठल असांजे करे ज़लील थी रहियो आहे ऐं माण्हुनि जे आॾो जेको आहे त हुनखे मुंहुं ॾियणो थो पए, त इन खां बहितर आहे जो मिठल जो अञा घणो तमाशो थिए त हुनखां असां पंहिंजी छोकिरी वठूं। पर गमदिल जेको राज़ी न थी रहियो आहे, त हुनजी वजह इहा आहे त गमदिल जे मथां जेको बालाज खान जो प्रेशर आहे, इन जे करे जेको आहे त हू राज़ी न पियो थिए। ऐं ॿिए पासे जेको आहे त वहाब बि हुन जे मथां पूरो ज़ोर रखियो आहे ऐं चयो त मिठल खां असां छोकिरी ज़रूरु वठंदासीं। पोइ गमदिल छा बि चए, शादी करण लाइ राज़ी हुजे न हुजे, पर हुनखे ज़ोर जी मेहंदी बि लॻाइणी पवंदी, छो त असां जेको आहे त मिठल जेको आहे त असांजे करे ज़लील थी रहियो आहे, त हुनखे मां वधीक ज़लील ॾिसणु नथो चाहियां। ऐं गमदिल खे जेको आहे त शादी ज़रूरु करणी पवंदी राबेल सां, मिठल खे बचाइणो पवंदो असांखे तालनि खां। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आहे लाइक सब्सक्राइब शेयर कंदो आहे। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।